वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं टीवी ऐं उन जा सीईओ जदीद सहाफ़त जो बानी साईं इमदाद उढे जी 10 अगस्त ते जेका सालगिरह मल्हाई पई वञे उन सिलसिले में अचो त साञा वञनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। वॉइस ऑफ सिंध रेडियो टेलीविज़न ऐं इमदाद उढे साहब जी गॾियल सालगिरह थी रही आहे। सालगिरह त हिकिड़ो बहानो हूंदो आहे, पर उन्हनि जे कम खे साराहिबो आहे। मीडिया जी रश लॻी पई आहे ऐं 8 अरब दुनिया जी आबादीअ में जेकॾहिं पंहिंजी जाइ ठाहिणी आहे त उन लाइ हिकु सगारे आवाज़ जी ज़रूरत आहे ऐं सगारे ज़बान जी ज़रूरत आहे, जेको असांखे वॉइस ऑफ सिंध ॾिनो आहे, जे मज़लूमनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पुॼाइण लाइ पंहिंजे ख़ुदि एतवादी सां पुॼायो आहे, का परवाह न कई आहे ऐं जेको आहे साम्हूं थी डटके बीह रही आहे। अॼु इमदाद उढे साहब जेकी इहा कोशिशि कई आहे, हीअ जेकी माण्हू खे ज़बान ॾिनी आहे, जंहिंजे ज़रिए ग़रीब माण्हुनि जो, मज़लूम माण्हुनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पुॼाइण जो हिकिड़ो ज़रियो पैदा कयो आहे, त अॼु उहो क़ाबिल तहसीन आहे। असां अॼु की हिन सालगिरह जे मौक़े ते खेसि ख़राज तहसीन पेश कयूं था ऐं असां हिन मां उमेदु रखूं था त हीउ जेको जहिड़े नमूने कमु करे पियो ऐं इंतिहाई ईमानदारीअ सां उन कम खे अॻिते वधाई। असांजे सिंध हर दौर में जेतिरो जबर जो शिकार रही आहे, त उन जे नतीजे में सिंध धरती वॾा महान माण्हू बि पैदा कया आहिनि, जंहिंमें सिंध वॉइस ऑफ लंडन जे बानीकार साईं इमदाद ओढो, जंहिं लंडन में रेडियो जो बुनियादु रखियो ऐं उन खां पोइ जेको यूट्यूब चैनल जेको वॉइस ऑफ सिंध लंडन जे नाले सां आहे, जंहिंजी 13वीं सालगिरह 10 अगस्त ते थींदी ऐं साईं ओढे साहब जी 79 सालगिरह ऐं साईं ओढो साहब वॾी उमिरि माणे ऐं हू सिंध जे लाइ ईअं ई भरजलो साबित थिए। हिन सालगिरह मल्हाइण में जे नतीजे में जेको उनखे उनवान ॾिनो वियो आहे, उहो बि कमाल आहे त सिंध जा शहीद बशीर ख़ान, शहीद नज़ीर अब्बासी ऐं ॿिया सिंध जा सवें हज़ारे शहीद, जिन पंहिंजो रतु ॾेई सिंध जो मान शान बरक़रार रखियो आहे। ऐं सिंध वॉइस ऑफ लंडन जहिड़ा चैनल ऐं उन्हनि जा बानीकार ऐं अहिड़ा फ़र्द जेकॾहिं धरती कंदा रहिया, सिंध धरती खे यादि कंदा रहिया, उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं इन्हनि शहीदनि जे रत सां ऐं अहिड़नि कमाल इंसाननि जी जदोजहद सां सिंध धरती दुनिया जे नक्शे ते आज़ादी जी हैसियत में ज़रूरु नमूदार थींदी। उहो ॾींहुं जेको साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सद आबाद करीम लतीफ़ जो पैगाम ऐं साईं GM जो पैगाम, इतिहाद इंसानी, अमोन आलम, तरक़ी बनी आदम जो पैगाम ज़रूरु दुनिया ताईं पुॼंदो ऐं दुनिया इन पैगाम मां तरक़ी जूं मंज़िलूं माणींदियूं ऐं दुनिया में अमुन थींदो। उहो ई ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं हूंदो ऐं उन जे लाइ असां पुर उमीद आहियूं। जीअं सिंधु देश अॼु 10 अगस्त ते वॉइस ऑफ सिंध लंडन टीवी रेडियो ऐं साईं इमदाद ओढो जो जनम ॾींहुं आहे, उन्हनि जी सालगिरह आहे। अॼोके ॾींहं ते इन्हनि जा बुनियाद रखिया विया ऐं साईं पंहिंजे जनम ॾींहं ते उन बुनियाद रखिया। उहे जेको सखारो सिंध जो आवाज़ु आहे, दुनिया ताईं हिन मज़लूम सिंधियुनि जो आवाज़ु बेखौफ़ थी पहुचाए थो वञे, जॾहिं त पाकिस्तान में अॼु जे दौर में मीडिया ते पूरी तरह बंदिश आहे।
ऐं उन एस्टेब्लिशमेंट कंहिं बि अख़बार कंहिं बि चैनल खे जेको आहे को आज़ादु न छॾियो आहे। उन जाइ ते साईं इमदाद उॾे सिंधी माण्हुनि जे ॾुखनि सुखनि तकलीफ़ुनि ऐं लुट फुर जेकी थी रही आहे ग़ुलामीअ खे, उन ग़ुलामीअ जे आवाज़ माना वॾे आवाज़ खे जेको आहे दुनिया ताईं पहुचाइण जो सघारो आवाज़ु आहे। असां त उन जे लाइ दुआगा बि आहियूं ऐं उनखे लखें जनम ॾींहं जूं वाधायूं बि पेश कयूं। वॉइस ऑफ सिंध लंडन जेको सिंध जे मज़लूमनि जो हिकु सगारो आवाज़ु आहे, जिते आउं ईअं चवंदुसि त हुकूमत वक़्तु जिते समूरनि मीडिया जे चैनलनि खे ख़रीद करे छॾींदी आहे, उते जेके सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि खे जेकॾहिं कोई सहारो नज़र ईंदो आहे त उहो वॉइस ऑफ सिंध लंडन टेलीविज़न ऐं रेडियो जो सहारो सम्झ में ईंदो आहे त उन्हनि जो सहारो वठूं। आउं सम्झां थो त वॉइस ऑफ सिंध लंडन लतीफ़ जे इन शेर जीअं त जेके माना रवायतनि खां हटी करे जेके आम माना हुकूमती धुर खां या ताक़तवर धुरनि खां हटी करे हिकिड़ो लतीफ़ जो ख़्यालु आहे त अखि उल्टी धार वह उल्टो आमसी जे लहवारो लोक वहे त तूं ऊचो वह उभार मंझां नोच निहार पुरपुठीरो फिरींदे। त जॾहिं लोक हिकु तरफ़ वेंदो आहे, जॾहिं हिन हुकूमत पाकिस्तान जे अंदरि समूरी मीडिया हिकु तरफ़ हूंदी आहे त उते सिंध न फ़क़ति सिंध पर बलोचिस्तान जे क़ौमी हक़नि इंसानी हक़नि जी जेकी वायोलेशन थींदी आहे उनखे बि जेको मंज़र आम ते आणींदो आहे वॉइस ऑफ सिंध लंडन आणींदी आहे। वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण मोहतरम इमदाद ओडो साहब जसले जेको हर टाइम हर वक़्तु संदसि टीम सिंध जे बेपोच बेसहारा महकूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी उन्हनि ऐवाननि ताईं उहो आवाज़ु पहुचाए थो, आला ऐवाननि ताईं त सिंध जे अंदरि अहिड़े क़िस्म जी ला कानून आहे जिते क़ौमुनि जा हक़ कया पिया वञनि, जिते वसीला क़ौमुनि खां फुरिया पिया वञनि। पोइ उहो इंसानी हक़नि जी भञकड़ी हुजे, क़ौमी कारकुननि जी मिसिंग जो मामिलो हुजे, सिंधू दरिया जो मामिलो हुजे या ॿेटनि जो मामिलो हुजे, पर सिंध सां नंढे खां नंढो जेको हर ॿरंदड़ इशू आहे उन में वॉइस ऑफ सिंध लंडन अवल दर्जे जो अवल दस्ते जो किरदारु अदा कंदे उहो उन्हनि बेपोच माण्हुनि जो जेको आवाज़ु आहे, असां क़ौमी कारकुननि जो जेको आवाज़ु आहे उहो दुनिया जे आलमी इदारनि ताईं पहुचाईंदी आहे। त सिंध जे अंदरि अहिड़े क़िस्म जी रियासती जबर ऐं ॾाढ आहे त जिते कहिड़े बि तबिके जो माण्हू महफ़ूज़ न आहे, जिते शागिर्द महफ़ूज़ न आहिनि, जिते पोरियत महफ़ूज़ न आहिनि, जिते वकील महफ़ूज़ न आहिनि, जिते सहाफ़ी महफ़ूज़ न आहे। मतिलबु त हीउ हिकु अहिड़ो निज़ाम आहे जिते इंसान जी तरक़ीअ जो परे परे ताईं कोई बि सम्झ नथी लॻे त कोई इंसान ज़ात हिन रियासत जे अंदरि तरक़ी कंदी, पर उहो जेको समूरो क्रेडिट आहे मज़लूम जे आवाज़ जो उहो वॉइस ऑफ सिंध लंडन आहे। इमदाद ओडो साहब वॉइस ऑफ सिंध लंडन खां जेको चैनल हलाए पियो या जेके ॿिया चैनल हलनि पिया साईं जा, अॼु उनजी सालगिरह आहे ऐं अॼु ख़ुशी इन करे थिए थी त उन माण्हू जी सालगिरह आहे जंहिं सिंध जे लाइ कमु कयो आहे। दुनिया डेली बेसिस ते तरक़ी करे पई, पर बदकिस्मती आहे त असांजे समाज में जेके मसइला आहिनि उहे जीअं तीअं बरक़रार आहिनि, पर अञा वधनि पिया। ऐं इहे जेके शख़्सियतूं आहिनि असांजे सिंध जा जेके अहम मसइला आहिनि, ऐं ते डिस्कस कयां जेकॾहिं असांजे तालीम जो मसइलो आहे, कारोकारी आहे, या जेके असां वटि करप्शन आहे, या जेके ॿिया नंढा वॾा मसइला आहिनि, उन सभिनी खे फोकस करे दुनिया ताईं पहुचाइण में जेको अहम किरदारु आहे इमदाद ओडे साहिब जो आहे। ऐं इमदाद ओडे साहिबु हिकिड़ी ज़बान ॾिनी आहे माण्हुनि खे, ऐं इहा ज़बान दुनिया ताईं पहुचे पई, ऐं ज़ाहिरी त असांजा जेके मसइला आहिनि उहे तॾहिं हल थींदा जॾहिं दुनिया ताईं पहुचंदा। त इन में इमदाद ओडे साहिब जो अहम किरदारु आहे, ऐं मां सम्झां थो त अहिड़नि किरदारनि खे भेटा पेश करणु घुरिजे जंहिंजो समाज जे लाइ कमु आहे, ऐं इमदाद ओडे साहिब जो वॾो कमु आहे, ऐं अहिड़नि माण्हुनि जी सालगिरह हुजणु घुरिजे। भला सिंध जे उन अज़ीम हस्तीअ जो जनम ॾींहुं आहे जेका वॉइस ऑफ सिंध चैनल जे थ्रू सिंध जे मज़लूम ऐं ॾुखनि में फाथल इंसाननि जा ग़म ऐं दर्द मीडिया ज़रिए जेको आहे दुनिया ताईं पुॼाए पई त सिंधियुनि माण्हुनि सां कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, कहिड़ा दर्द आहिनि, उन्हनि खे दुनिया जे मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजो समाज ताईं पुॼाए ऐं उनखे उजागर पई करे। ऐं अहिड़ियूं हस्तियूं काफ़ी सालनि खां पोइ जनम वठंदियूं आहिनि। असांखे अहिड़ी अज़ीम हस्ती इमदाद हुसैन ओडे साहिब ते असांखे इलाही सारो फ़ख़ुरु आहे, ऐं आउं हिन चैनल ज़रिए जेको आहे पंहिंजो साईंअ खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं ख़राज तहसीन पेश कयां थो।
त अहिड़ियूं अज़ीम हस्तियूं काफ़ी सालनि खां पोइ जनम वठनि थियूं जेके असांजे सिंध जे आवाज़ खे जेको आहे पंहिंजो दुनिया ताईं पुॼाए ऐं असांजे गम ऐं दर्दनि खे जेको आहे पंहिंजो उजागर कनि थियूं। सान्यावंदन जो चवणु आहे त वॉइस ऑफ सिंध रेडियो ऐं टीवी जी काज़ो उहो सिंध जो क़ौमी सगारो आवाज़ जेको सॼी दुनिया में पड़ाॾे वांगुरु गूंजी रहियो आहे। उन जे CEO जेको आहे साईं इमदाद उढ उनखे जदीद नमूने सां क़ौमी तहरीक जे काज़ो रूप में काज़ो उजागर करे रहियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुर्रहीम सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, न्यूज़ रानीपुर।